चीनासी अहम ख़बर ॾियूं। PPMPA अली हसन ज़रदारी जी ॾींहं राति जी जाखोड़ रंग लातो आहे। नवाब शाह जी बिजली बहाल थी वई आहे। ख़बर ॾियूं पिया। नवाब शाह खां अली हसन ज़रदारी ॾींहं राति महिनत करे गिर्ड स्टेशन मां पाणी नेकाल करायो आहे। गिर्ड स्टेशन मां बरसाती पाणी नेकाल थियण खां पोइ शहर जी बिजली बहाल थी वई आहे। रहवासियुनि में ख़ुशीअ जी लहर छांइजी वई आहे। ख़बर ॾियूं पिया। बरसात खां पोइ नवाब शाह जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा रहवासी बिजली न हुजण सबबि परेशान हुआ। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी ख़ासि हिदायतुनि ते MPA अली हसन ज़रदारी नवाब शाह वासियुनि जी मदद लाइ मैदान ते लथल आहे। चीनासी नवां खे आख़िर कयूं पिया। PPMPA अली हसन ज़रदारी जी ॾींहं राति जी जाखोड़ रंग लातो आहे। नवाब शाह जी बिजली बहाल थी वई आहे। ख़बर ॾियूं पिया। नवाब शाह खां अली हसन ज़रदारी ॾींहं राति महिनत करे गिर्ड स्टेशन मां पाणी नेकाल करायो आहे। गिर्ड स्टेशन मां पाणी नेकाल थियण खां पोइ शहर जी बिजली बहाल थी वई आहे। रहवासियुनि में ख़ुशीअ जी लहर छांइजी वई आहे। ख़बर ॾियूं पिया। बरसात खां पोइ नवाब शाह जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा रहवासी बिजली न हुजण सबबि परेशान हुआ। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी ख़ासि हिदायतुनि ते MPA अली हसन ज़रदारी नवाब शाह वासियुनि जी मदद लाइ मैदान ते लथल आहे। ख़बर ॾे रहिया आहियूं। PPMPA अली हसन ज़रदारी जी ॾींहं राति जी जाखोड़ रंग लातो आहे। नवाब शाह जी बिजली बहाल थी वई आहे।